नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां माली पाड़े जो ट्रांसफार्मर सड़ी वियो। 2 ॾींहं गुज़रण बावजूदि वावडा पारां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघियो। इन मौक़े ते मेघवाड़ पाड़े, रिंद पाड़े, माली पाड़े ऐं काइमखानी पाड़े जे रवासिन सरूप माली, हरेश मेघवाड़, नंदलाल माली, अशोक माली, राजेश मेघवाड़, अतर काइमखानी ऐं ॿियनि जी अॻवानी में टायरनि खे बाहियूं ॾेई शहीद चौक खिपरो ते सख़्तु एहतजाज कयो वियो। वावडा जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई है। बिजली न हुअण करे रातूं जागे काटण ते मजबूर आहियूं। मुसलसल असांजे पाड़े में 2 ॾींहंनि खां बिजली कोन आहे। हिकिड़ो मच्छरनि जीअं जंजाल करे छॾियो, वरी मथां खां बिजली कोन्हे। बार बार वावडा खे शिकायतूं कयूं पर को बि तहरीक वठण जे लाइ तयारु कोन्हे। हिन वसवारनि खां बिजली जी बहाली जी अपील कई है। असांखे लाइट कोन्हे, हिकिड़ो त असां पाणी निकासी कोन्हे, मच्छर जाम आहिनि, ॿार नंढा स्विमिंग कोन था सघनि। असां वटि जाम तकलीफ़ आहे। जॾहिं अॼु ॿाहिरि निकिता आहियूं, वापदा वारा चवंदा दिला सां जे राति जो 11 बजे लॻंदो, हीअं लॻंदो, कॾहिं चवंदा असां वटि टाली कोन्हे, कॾहिं चवंदा असां वटि हीअं कोन्हे। असांजी हालत आहे। असांखे 3 ॾींहं थिया आहिनि, 3 खां अॼु माना चोथों ॾींहुं अॼु लॻी वियो आहे। असांजे न लाइट आहे न ॿी आहे, मच्छर त माना हद हिसाब खां वधी वियो आहे। 3 4 सभिनीनि खे ख़बर आहे, ईअं त कोन्हे माना खिपरो वारनि ॾे न असांजे ॻोठ में तक़रीबन सभिनी सिंध में तक़रीबन मच्छर जाम आहिनि। असांखे 3 ॾींहं थिया आहिनि, लाइट न आहे, वापदार आया आहिनि। असां कंप्लेंटियूं कयूं आहिनि, पूरे पाड़े गॾिजी कंप्लेंटियूं कयूं आहिनि। उन्हनि खे असां मिथूं कयूं आहिनि। असां ट्रांसफार्मर हणी ख़रीदे आयासीं, असीं लाइ वञूं था, ठारायूं था। ठाराइण चोथों ॾींहुं आहे, न ट्रांसफार्मर सां आयो आहे, न उन्हनि वापदारनि को रिपोर्ट आहे। असीं वञूं था, चल अची वेंदो 11 बजे अचे, मतिलबु असांखे हींअर असां लाइट खपे। गए हमारे वार्ड नंबर 4 में ट्रांसफार्मर को फटे हुए SDO की ये नौबत नहीं आई कि वहाँ पर मच्छरों में बच्चे जो मर रहे हैं उनके लिए लाइट का कोई बंदोबस्त कर सके। अगर यही किसी जागीरदार वडेरे के घर का ट्रांसफार्मर फटता तो वहाँ एक्स्ट्रा ट्राली लगा दी जाती पिछले 2 घंटों के अंदर। पर आज भी मुझे नहीं लगता कि वहाँ का ट्रांसफार्मर बहाल किया जाएगा जो हर 15वें दिन फट जाता है। ये तकरीबन 2 से 3 मोहल्ले हैं जिनका सारा लोड एक ट्रांसफार्मर पे दिया हुआ है। हम बार बार यही अपील कर रहे हैं कि यहाँ पर ट्रांसफार्मर को बढ़ाया जाए, जितना लोड बढ़ाया हुआ है इस तरह ट्रांसफार्मर बढ़ा तो मसला हल हो जाएगा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।